नाज़रीन, सखर में आपका सिंध जे सदर मुराद अली चाचर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जा अॻवाणी मक़तूल जा वारिस सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि, पर पुलिस अञा ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे फरीद सुमरो। आबाद थाने जी हद में ॿ ॾींहं अॻु आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सूबाई सदर मुराद अली चाचर मस्जिद मां अची नमाज़ पढ़ी निकितो त उन ते कातिलाणो हमलो थियो ऐं उहो हमले में जेको आहे शहीद थी वियो। असां सां मौजूद आहिनि आपका जा उहिदेदार जेके कातिलनि जी गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ऐं सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस खां इहो मुतालबो करे रहिया आहिनि त कातिल गिरफ़्तार करे जल्द से जल्द उन्हनि खे कैफ़े किरदार तरफ़ पहुचाइनि। उन्हनि खां पुछूं था त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। जल्द से जल्द असांजे सूबाई सदर आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन शहीद मुराद अली चाचर जे कातिल खे जल्द से जल्द गिरफ़्तार कयो वञे। तशद गोलियूं हणी करे उनखे शहीद कयो आहे मस्जिद में। असां SSP सखर का वज़ीर आला सिंध का और सिंध गवर्नमेंट का मुतालबो था कयूं त शहीद मुराद अली साहब जे चाचर साहब जे कातिलनि खे जल्द से जल्द गिरफ़्तार कयो। अगर पहिरें मरणे पंहिंजो ऑफिसूं बंदि कंदासीं, ॿिए मरणे में असां पूरी सिंध बंदि कंदासीं। कंहिं कातिल जेको आहे उनखे गोलियूं हणी निमाज़ जे दौरान गोलियूं हणी उनखे शहीद कयो आहे। असां इन जो ज़िम्मेवार सखर जे SP ऐं हद जे SHO खे सम्झूं था। अॼु असांजो जेको एहतजाज हुयो उहो प्रेस क्लब ते हुयो, पर जेकॾहिं असां अल्टीमेटम था ॾियूं जे 24 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं असांजे शहीद मुराद अली चाचर साहब जा कातिल न मिलिया त इहो एहतजाज असां SP ऑफिस जे ॿाहिरों धरणो हणी वेही रहंदासीं। ऐं वज़ीर आला सिंध खे, गवर्नर सिंध खे ऐं साईं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे असां अपील था कयूं पिया त खुलेआम जेका दहशतगर्दी सखर में थी रही आहे, निमाज़ी महफ़ूज़ न आहिनि। आपका जा अॻवान असांजो हेॾो सारो वॾो लीडर हो सिंध लेवल जो, उहो निमाज़ पढ़ी निकितो, हुनखे शहीद कयो वियो आहे। जेकॾहिं इहे फौरन उन जा कातिल गिरफ़्तार न थिया त असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। मुज़ाहिरे कंदड़ अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधी त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पुलिस पारां को बि ताउन न पियो कयो वञे। कैमरामैन इशफाक उहिदेदार फरीद सुमरो, बहरान TV सखर।